जी बिल्कुल सिंध के बेन शहरन जी कंदकोट में भी अज सिंध की सकाफ़त जो दिहाड़ो जो जोश और जज्बे से वो मल्हायो पे वे। मेहरान टीवी तरफा जो सिंध रहे सदा आबाद जे उनवान हेठ इन वक्त जो कंदकोट शहर के हर इलाके में जो सकाफ़ती रंग जो निखरजी चुका है। इन वक्त मैं मौजूद आया कंदकोट प्रेस क्लब में, जिते मुख्तलिफ कौम परस्त सियासी समाजी तंजीमन के अगवाणन तरफा जो सकाफ़ती रंगन से रंगियल जो रैलियों कढियूं वयूं आहिनि। इन वक्त रैली में नंढा तोड़े वॾा जो ॿार आहिनि उहे सिंधी सकाफ़ती जो लिबास पाए करे जिते सिंधी गीतन ते उहे रक़्स पिन करे रहिया आहिनि ऐं पंहिंजी सिंध की सकाफ़त से मुहब्बत जो इज़हार कयो पियो वञे। हिन वक्त असां मुख़्तलिफ़ जो अगवान आहिनि उहे मौजूद आहिनि, उन सां गॾोगॾु हिते ॿार ऐं नंढा वॾा जेके उहे मौजूद आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु जे हिन सकाफ़त वारे ॾींहं खे कीअं पिया मल्हाइनि। साईं, मेहरान टीवी तरफा सिंध रहे आबाद सदा जे उनवान हेठि जेको आहे हीउ ॾियारो मल्हायो पियो वञे, तव्हां कीअं ॾिसो पिया अॼु जे हिन क़ौमी ईद खे? अॼोके हिन ईद वारे ॾींहं ते सॼी दुनिया जे सभिनी सिंधियुनि खे मुबारकूं हुजनि ऐं दुनिया जूं रहंदड़ सभई क़ौमूं उन्हनि खे बि मुबारकूं हुजनि, छो जो उनजी सकाफ़त बि असांखे प्यारी आहे जहिड़ी तरह असांखे पंहिंजी प्यारी आहे। अॼु वारे हिन मेहरान टीवी जे ॾिनल सॾ जे मोट में क़ौमी आम तहरीक ही सभु माण्हू अॼु हिन ख़ुशी जो इज़हार कंदे प्रेस क्लब पहुता आहिनि ऐं असीं तव्हांखे जस था ॾियूं जो तव्हां जेको आहे हीउ मौक़ो फराहम था कयो ऐं सॼी सिंध ऐं क़ौम गॾिजे थी। अॼु किरोड़े माण्हू रोडनि ते आहिनि, रस्तनि ते आहिनि, पंहिंजी सकाफ़त सां प्यार कनि था, उनखे ईद जे ॾींहुं मल्हाइनि था। हीअ ईद उहा आहे जेका ईअं सम्झो त बिना रंग नसल ऐं मज़हब जे फ़र्क़ु खां सवाइ, मिसाल ॻाल्हि जेकॾहिं हिंदुनि जी का त्योहार आहे त होली त उनजो पर्टिकुलर आहे, जेकॾहिं ईद आहे त मुस्लमाननि जी आहे, पर हीअ त्योहार उहो सभिनी माण्हुनि लाइ आहे जेके माण्हू हिन धरती जा सिंधु सभ्यता जो पाणी पीतल आहिनि ऐं मोहनजोदड़ो जे तहज़ीब जा वारिस आहिनि। साईं, कीअं ॾिसो था अॼु जेकी ही क़ौमी ईद डिसंबर हर साल डिसंबर जे हिन हफ़्ते में मल्हाई वेंदी आहे, कीअं ॾिसो पिया ऐं कहिड़ो मैसेज? साईं, मां सम्झां थो त मेहरान टीवी साईं मोराई साहिबु गुज़िरियल 14 सालनि खां मुख़्तलिफ़ स्लोगन्स सां जेका ही ईद जा ही सम्झो क़ौमी ईद आहे, क़ौमी एकता जी ईद आहे, जहिड़े नमूने साईं स्लोगन्स ॾेई सिंध जे माण्हुनि खे मुतहिद कयो आहे। सिंध जे माण्हुनि में शऊर जी चिणग जी लाट ॿारी आहे। पहिरियां ॾिसो असांजा मच कचहरियूं थींदियूं हुयूं, रुगो ॻोठनि ताईं महदूद हुयूं, पर हाणे उहे मच कचहरियूं ॻोठनि मां निकिरी करे शहरनि जी ज़ीनत बणियूं आहिनि। अॼु ॾिसो था त लखनि खां किरोड़ा माण्हू रोडनि रस्तनि ते आहिनि ऐं इहो असां पंहिंजो जेको पैगाम आहे इहो असां पंहिंजे यंग जनरेशन ॾे ॼण को डाइवर्ट कयूं था पिया। असां पंहिंजी तहज़ीब, असां पंहिंजे तमदुन, असां पंहिंजे सकाफ़त जा वारिस आहियूं। उन्हनि ॾांहुं इहो हिकिड़ो न्यापो था पंहिंजो कन्वर्ट कयूं नौजवान नसुल ॾे त सिंध जी जेका 5000 साल तहज़ीब आहे उन जा असीं धणी आहियूं, उन जा असीं वारिस आहियूं। मेहरान टीवी खे शाबाश, जस, साईं मोराई साहब खे सलाम। इहो ॾिहाड़ो आहे ऐं तमामु जेके असांजूं मज़हबी ईदूं आहिनि उन खां बि हीउ असांजे लाइ हिकु अनोखो ईद जो ॾिहाड़ो आहे, छाकाणि त हिन में सभई सिंधी गॾु थियनि था बग़ैर कंहिं नसल रंग ऐं मज़हब जे। सिंधी सकाफ़त जेका आहे 5000 साल पुराणी इहा सकाफ़त आहे, 5000 साल पुराणो मोहनजोदड़ो आहे ऐं असीं 5000 सालनि खां वठी अॼु ताईं जेको हिकिड़ो अलमबरदार आहियूं पंहिंजो सकाफ़त जा ऐं उन सां गॾु असां अमुन जा। 5000 साल अॻु में बि जेको असांजो शहर मोहनजोदड़ो आहे उन में हथियार कोन मिलियो जॾहिं उन जी खोटराई कई वई, त असां वटि इहा जेका आहे त नवाण आहे आलम इंसानियत जे लाइ, त असां इन क़िस्म जा हिकिड़ा पुरअमुन शख़्स आहियूं ऐं असांजो सभिनी सकाफ़तनि जे लाइ इज़त ऐं एतिराम वारो लाॻापो आहे। अॼोके ॾींहं खे असां क़ौमी ईद सम्झूं था त सभु तमामु फ़िरका, तमामु मज़हबूं, मुस्लमान, हिंदू, सिख, क्रिश्चन, ईसाई, मुसलमान ऐं हे मुख़्तलिफ़ झंडा, मुख़्तलिफ़ नज़रिया, मुख़्तलिफ़ फ़िकिर जेका अॼु गॾु आहिनि, त असां सम्झूं था हीअ क़ौमी ईद आहे। उनजी सॼी क्रेडिट सिंधी मीडिया ते ॾांहुं वञे पियो, मेहरान टीवी ॾांहुं वञे पियो। उन्हनि विसरियल सिंध असांखे यादि ॾियारे रही आहे। अॼु हज़ारनि जे तादाद में अॼु जेका हीअ प्रेस क्लब जे साम्हूं असां बीठा आहियूं, अंदरि बीठा आहियूं, त उन में मेहरान टीवी, भा गुलाम रसूल ऐं सभिनी दोस्तनि जूं काविशूं, कोशिशूं, महिनतूं आहिनि त हू बि असांजे हिन समाज जा फ़र्द आहिनि, सिंधी क़ौम जा फ़र्द आहिनि ऐं सिंध जी जेका सकाफ़त ऐं तहज़ीब आहे तमामु शानदार रही आहे। ऐं उन वक़्त ताईं जेका आहे जॾहिं दुनिया ईअं बांबड़ा पियो पाए त उन वक़्तु सिंध जे माण्हू फीतो ईजाद करे दुनिया खे कन्विंस ॾिनो। जॾहिं दुनिया में माण्हू नंगा घुमंदा हुआ, जेका वणनि जे पतनि सां जिस्म ढकींदा त उन वक़्तु में सिंध जो माण्हू जेका आहे मलमल कपिड़ो ठाहे पंहिंजे जिस्मनि ते पारींदो हो। हीअ असां तमामु माज़ी ऐं शानदार रिवायतनि जा वारिस आहियूं। असां पंहिंजी माज़ी ते, तारीख़ ते, सकाफ़त ते, तहज़ीब ते, तमदुन ते फ़ख़ुरु महसूसु कयूं था। अॼु हज़ारनि जी तादाद में अॼु गॾु थिया आहियूं। सॼा सिंध जा माण्हू पंहिंजे सकाफ़त ऐं कल्चर सां प्यार जो इज़हार पिया कनि। मां चाहियां थी हिन धरतीअ ते कारो नाणो कीन हुजे, माण्हू सभु आज़ादु हुजे, जे लाइ तव्हां कीन हुजे। ॾिसूं पिया मेहरान टीवी
प्रेस क्लब में अॼु दोस्तनि सां जेको ॾींहुं मल्हाए रही आहे उन में असां शरीक थिया आहियूं। असां ईअं ई सम्झूं पिया जहिड़े नमूने असां पंहिंजा त्योहार मल्हाईंदा आहियूं, ॾियारी, होली या ॿिया ख़ुशी जा ॾींहं हूंदा आहिनि उहे मल्हाईंदा आहियूं, अहिड़े नमूने असां हिन में बि शरीक थिया आहियूं। हर ॾींहुं मल्हाइण जो जेको मक़सदु हूंदो आहे, असांजो बि ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु आहे पंहिंजी सकाफ़त खे ॿियनि ताईं ॿुधायूं त असांजी सकाफ़त छा आहे, हज़ारे साल पुराणी असांजी सकाफ़त आहे। असां वटि ज़्यादातर जेको पैगाम हूंदो प्यार ऐं मोहबत जो पैगाम हूंदो, जेको अॼु बि असां हलूं पिया। सिर्फ़ु इहो पैगाम न आहे त असां टोपी अजरक पायूं था, इहो असांजी सकाफ़त सिर्फ़ु न आहे। असांजी सकाफ़त आहे पुराणी प्यार, मोहबत, महिमान नवाज़ी, जंहिं ते असां फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं सभई सिंधी। हीउ को असांजो मज़हबी त्योहार बि न आहे, हीअ असांजे सभिनी जो हिंदुनि मुस्लमाननि जो सभिनी जो गॾियल त्योहार आहे, जेको मल्हाईंदे असांखे तमामु घणी ख़ुशी थिए थी। पंहिंजी सकाफ़त ॿियनि खे ॿुधायूं था ऐं हमेशह इहा ख़ुशी थींदी त पंहिंजी सकाफ़त सां जुड़िया रहूं। महिरबानी। क़ौमी ईद जे ॾींहं ते जेको असांजो अॼु सकाफ़ती ॾींहुं आहे, दुनिया में रहंदड़ सभु सिंधी अॼु हिन खे जोश जज़्बे सां मल्हाइनि पिया। ऐं मोराई साहब जूं जेके महिनतूं आहिनि उन वक़्तनि ब वक़्तनि कॾहिं तालीम ॾे, कॾहिं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ उन जेके प्रोग्राम ॾिना आहिनि उहे इंतिहाई सिंध जे लाइ तमामु ज़बरदस्त साबित थिया आहिनि। ऐं अॼु क़ौमी ईद जो ॾींहुं आहे, असीं टोपी अजरक पाए शहर जो गश्त करे असीं इहो मैसेज था ॾियूं त सिंधी क़ौम जेकी आहे उहा हिकु पुरअमन क़ौम आहे ऐं सिंधी क़ौम महिनतकश क़ौम आहे। सिंधी क़ौम जो हिकिड़ो तारीख़ी सिंधू दरिया ऐं उन सां गॾु मुंहुं जी नाज़रीन, हितां जे अॼु जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि ऐं शहरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त मेहरान टीवी ऐं सिंधी मीडिया जी अॻुवानी में हर साल दिसंबर जे पहिरें हफ़्ते में जेको आहे त सकाफ़ती ॾियारो क़ौमी ईद करे जेको आहे उहो मल्हायो वेंदो आहे। इन ॾींहुं ते जेको आहे त हर घर में जेको आहे त क़दीम ऐं अज़ीम सिंध जी सकाफ़त खे जेको आहे उजागर करे जेको आहे दुनिया खे इहो पैगाम ॾिनो वेंदो आहे त सिंधी माण्हू जेके आहिनि पंहिंजी सिंधी सकाफ़त सां जेको आहे त प्यार ऐं मोहबत कनि था। ऐं उन्हनि इहो ई दुआ कई आहे, इहो ई वचन कयो आहे त हमेशह असांजी दुआ आहे त सिंध रहे आबाद सदा। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम रसूल मीरानी, मेहरान टीवी।